जदीद वेड़ाक एयरक्राफ्ट जेट-NC पाकिस्तान एयरफोर्स में शामिल किया विया। कामरा में थियल तकरीब में वज़ीर आज़म इमरान ख़ान मेहमान ख़ास तौर शरीक। वफ़ाक़ी वज़ीरनि फ़ौजी इख़्तियारनि ऐं चीनी सफ़ीर जी बि तकरीब में शिरकत। चीनी साख्ता जेट-NC 4.5+ जनरेशन जहाज़ में जदीद तरीन रेडार निज़ाम नस्ब आहे। जेट-NC जहाज़ हवा खां ज़मीन ऐं हवा खां समुंड में टारगेट करण जी सलाहियत रखे थो। वेड़ाक जहाज़ में सामुंडी हदुनि जे दिफ़ा में अहम किरदारु अदा करण जी सलाहियत रखे थो। जेट-NC में आवाज़ में मुज़ाहिरो ॾिसी दिफ़ाई सलाहियत वधीक यकीन पुख़्तो थी वियो आहे। जेट-NC जे पाकिस्तान एयरफोर्स में शमूलियत सां दिफ़ाई सलाहियत वधीक मज़बूत थींदी। असांखे पंहिंजी फ़ौज ते फ़ख़्रु आहे। असांजा नौजवान मुल्क जी दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो जेट-NC वेड़ाक जहाज़नि जे एयरफोर्स में शमूलियत वारी तक़रीब खे ख़िताब। पाकिस्तान एयरफोर्स जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर बाबर सिद्धू चयो आहे त टेक्नोलॉजी जदीद हथियारनि ऐं ॿियनि दिफ़ाई शोबनि में चीन जी मदद वाखाण जोगी आहे। जेट-NC जी पाकिस्तान एयरफोर्स में शमूलियत सां दिफ़ाई सलाहियत वधीक मज़बूत थींदी। पाक फ़िज़ाया हर मुश्किल में वतन जी हिफ़ाज़त जो अज़म कयो आहे। अॼु जो ॾींहुं पाकिस्तान एयरफोर्स लाइ अहम आहे। वफ़ाक़ी हुकूमत पार्लियामेंट लॉजिस जी सिक्योरिटी रेंजर्स ऐं FC हवाले करण जो ऐलान करे छॾियो। ऑपोज़िशन वटि 172 मेंबर न आहिनि। ऑपोज़िशन बेतमादी वारी रिथ खां फ़रार थियणु चाहे थी। बेतमादी रिथ बाद इन्हनि खे जूता खणण लाइ बि वक़्तु न मिलंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़ल रहमान खे इस्तेमालु कराया आहिनि। आर्मी चीफ खे कॉलेज जे ज़माने खां सुञाणा थो। उहो जमहूरियत जो साथ ॾींदो। जंहिं बि कानून खे हथ में खयों त उनखे बख़्श न कयो वेंदो। बिलावल भुट्टो जेका ज़ुबान इस्तेमालु कई उन जी मज़म्मत कयां थो। हे इमरान ख़ान सां सियासी न पर ज़ाती वेढ़ विढ़ी रहिया आहिनि। PTM ऐं JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त पार्लियामेंट लॉजिस मां MNAs ऐं कारकुननि जी गिरफ़्तारी खां पोइ पूरे मुल्क खे 1 कलाक खां घटि वक़्त में जाम करे छॾियो। वाक़े जी ग़लति तस्वीर में कूड़ ते ॿधल बयान क़ौम आॾो रखियो वियो। तारीख़ जे पननि ते पंहिंजे कारे किरदार खे लिकाइण जी कोशिशि कई वई। हुकूमत वाइड़ी थी वई आहे। पंहिंजी शिकस्त तस्लीम करे चुकी आहे। सेनेट चूंडनि में आर्स ट्रेंडिंग नाहे थी। इमरान ख़ान खां 50 माण्हू ई तंग आहिनि। बिलावल जो उर्दू में मज़ाक़ उॾाइण खां पहिरीं इमरान ख़ान पंहिंजी उर्दू ठीकु करे JUI जे कारकुननि जहिड़ी रीति गिरफ़्तार कयो वियो उन जी मज़म्मत कयां थो। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो हुकूमत चोरी थी बाग़ी मेंबर्स वोट कास्ट न करे सघंदा। असां नथा चाहियूं मुल्क में एमरजेंसी लॻे ऐं टीं दफ़ा फ़ाइदो वठे। इलेक्शन कमीशन परॾेही चंदे ते हलंदड़नि जी रजिस्ट्रेशन ख़तमु करे। तहरीक इंसाफ़ तरीन ग्रुप जे अॻुवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर अलीम ख़ान जी अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां लंडन में मुलाक़ात। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ ऐं अलीम ख़ान विच में मुलाक़ात अरबा ॾींहं थी जेका तक़रीबन 3 कलाक जारी रही। मुलाक़ात में इसाक़ डार ऐं नवाज़ शरीफ़ जा पुट बि मौजूदु हुआ। ज़रियनि मूजिबि अलीम ख़ान लंडन वञण खां अॻु शहबाज़ शरीफ़ सां बि लाहौर में मुलाक़ात कई हुई। अलीम ख़ान जे नून लीग में शमूलियत जो इम्कान आहे। इमरान ख़ान मुल्क जे मफ़ादनि खे नुक़सानु रसाए रहियो आहे। असां हुकूमत खे आइनी तरीक़े सां घर भेड़ो करणु चाहियूं था। बेएतमादी रिथ ज़ाती मफ़ादनि लाइ न आहे आंदी। नून लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ जो लाहौर में मीडिया सां ॻाल्हियो। चवे थो असां न पर इमरान ख़ान पाण भॻड़ो आहे। मदीने वारी रियासत जो ज़िक्र इमरान ख़ान खे नथो सुहे। रिक्वेज़िशन ते सभिनी पार्टियुनि सहियूं कयूं आहिनि। भारत खां पाकिस्तान जी हदुनि जी भञकड़ी जी वज़ाहत तलब कई आहे। उमेद कयूं था त आलमी बिरादरी नोटिस वठंदी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो बयान चयाईं भारत ख़तरनाक हरकत कई आहे। इन जो भारत खे जवाबु ॾियणो पवंदो। भारत जे जवाब खां पोइ ईंदड़ लाहे अमल जोड़ियो वेंदो। भारत में अहिड़ी हुकूमत आहे जंहिंजी सोच हिंदुत्व आहे।
भारतीय सुपरसोनिक जो पाकिस्तान जी हदुनि जी भञकड़ी वारो मामलो भारतीय हाई कमिश्नर जी परॾेही ऑफिस तलबी। परॾेही तर्जुमान चयो आहे त भारतीय हाई कमिश्नर खे परॾेही ऑफिस तलब करे एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। भारत अहिड़े क़िस्म जी लापरवाही जा अणवणंदड़ नतीजा ज़हन में रखे पाकिस्तान वाक़े जी मुकमिल साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे थो। वाक़े बाबति जांच जा नतीजा पाकिस्तान सां शेयर करे। पेशावर जी जामे मस्जिद कोचा रिसालदार में आपघाती बमबार जा 3 सहूलतकार पुलिस मुक़ाबले में मारिजी विया। KP जे इतलात बाबति ख़ासि मददगार बैरिस्टर मोहम्मद अली सैफ मूजिबि आपघाती बमबार जा सहूलतकार अब्दुल वाजिद, मुज़फ़र शाह ऐं मोहम्मद तारिक पुलिस मुक़ाबले में मारिजी चुका आहिनि, जिन जो तालुक़ु हिकु कलदम तंज़ीम सां हो। बलोचिस्तान जे इलाइक़े उदल वेझो क़ौमी शाहराह ते 2 मोटरसाइकिलूं टकराइजी वयूं। 3 ॼणा फ़ौती विया। कोट जी भरिसां पुराणी क़ौमी शाहराह ते रिक्शा जो पोल सां टकर थी पियो। ड्राइवर फ़ौती वियो। फ़ौती जी सुञाणप ख़ैरपुर वासी रहमतुल्लाह शेख तौर थी। गौसपुर वेझो ॻोठ शेदात भयो में कारा इल्ज़ाम हेठि बीठो क़तल। जवाबदार सदाम भयो पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे गोली हणी क़तल कयो। समीना ख़ातून ऐं इंसाफ़ भयो खे क़तल करण बाद जवाबदार फ़रार थी वियो। सिराड़ी वेझो ॻोठ मलूक शाह में जवाबदार मीर शाह पिस्टल जा फायर करे पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। शहदाद कोट वेझो ॻोठ हबीबुल्ला बिरोही में हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। हथियारबंदनि घर में दाख़िल थी मोहम्मद असलम बिरोही खे क़तल कयो। काज़ी अहमद बाईपास ते कराची खां सखर वेंदड़ तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर। 1 ॼणो फ़ौत, 2 औरतूं ज़ख़्मी। फ़ौती जी सुञाणप ॻोठ झंडो चांडियो वासी इज़ाज़ हुसैन चांडियो तौर थी। ऐं भिटशा खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जी अॻवानी में अक़ीदतमंदनि, मुरीदनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जी रैली। जिनाबाग खां शुहदा चौक ताईं निकितल रैली में वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। भिटशा खे तालके जो दर्जो ॾेई सहूलियतूं मुहैया करण जो मुतालबो।